मल्टीप्लिकेशन। भाजी वारो भाजी वठो, भाजी वारो भाजी वठो। पटाटा 30 रुपया किलो, टमाटा 30 रुपया किलो। भाजी वारा तरस। जी बाजी, छा घुर्जे, सब ताज़ियूं आहिनि। ही वांगण घणे जा तो विकणे? बाजी ही 24 रुपया किलो आहिनि। मूंखे 4 किलो घुर्जन, केतिरा पैसा थिया? बाजी अव्हां पाण समझदार आहियो, अव्हां ही हिसाब लगाए ॿुधायो। अरे इएं कीअं? बाजी मुंहिंजो हिसाब थोड़ो कमज़ोर आहे। ओहो, इन में कहिड़ो मसलो आहे? अचो मां तव्हांखे सेखारियां थी। असांखे ख़बर आहे त 1 किलो वाङण जी क़ीमत 24 रुपया आहिनि, त 4 किलो वाङणनि जी क़ीमत मालूम करण लाइ असां 24 खे 4 सां ज़र्ब कंदासीं। We will multiply 24 by 4. 4 times 4 is 16. त हिते असां वंस जी प्लेस ते 6 लिखंदासीं ऐं 1 खे 10 जी प्लेस ते कैरी फॉरवर्ड कंदासीं। अहिड़ी तरह 4 times 2 is 8 ऐं ही कैरी फॉरवर्ड 1 असां हिन में जोड़ कंदासीं त ही थींदा 9। 9 खे असां हिते 10 जी प्लेस ते लिखी छॾींदासीं त जवाब आयो 96। 4 kilos of eggplants will cost 96 rupees। यानी 4 किलो वाङणनि जी क़ीमत आहे 96 रुपया। महिरबानी बाजी, ही त तमामु आसान हो। अच्छा, हाणे ही ॿुधायो त हिन पटाटनि जो छा हिसाब आहे? बाजी ही 30 रुपया किलो आहिनि। त 5 किलो जी घणी क़ीमत थींदी? ज़र्ब करे ॾिसां थो, छा अव्हां बि मूंसां गॾु हल कंदा? If 1 kilo of potatoes cost 30 rupees, what is the cost of 5 kilos of potatoes? Five kilo of potatoes cost 150 rupees. त बाजी 5 किलो पटाटा 150 रुपयनि जा थींदा। अरे वाह, अव्हां त तमामु जल्दी सिखी विया। हलो, हाणे अव्हां जी वारी आहे ज़र्ब करण जी।